रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप ॿियो भेरो अमरीकी सदर चूंडिजी वियो। डेमोक्रेट जी कमला हैरिस खे शिकस्त। सदारती चूंड में ट्रंप 277 इलेक्टोरल वोट खणी कामयाबी हासिल कई। कमला हैरिस 226 इलेक्टोरल वोट खणी सघी। सेनेट में भी रिपब्लिकन पार्टी खे सदारती अक्सर हासिल। 100 मां 51 रिपब्लिकन ऐं 43 डेमोक्रेट सीटूं हासिल कयूं। अमरीकी कांग्रेस में रिपब्लिकन 188 ऐं डेमोक्रेट 163 सीटुनि ते कामयाब। कांग्रेस में अक्सर जे लाइ 218 सीटूं घुरिबल। नए चूंडियल अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां का भी नई जंग शुरू न करण ऐं जारी जंगियूं ख़त्म करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त अमरीका जी सुनहरी दौर जी शुरूआत थियण वारी आहे। हुननि अॼु तारीख़ रक़म कई आहे। अमरीका हाणे नई बुलंदियुनि ते पहुचंदो। अमरीकी अवाम जी मज़बूती जे लाइ बहितर कदम खंया वेंदा। मुल्क जा समूरा मामला हाणे ठीक कया वेंदा। अहिड़ी कामयाबी अवाम कॾहिं नाहे ॾिठी। अमरीका खे महफ़ूज़, मज़बूत ऐं खुशहाल बणायो वेंदो। सरहदुनि खे सील करणो पवंदो। अमरीका में जेको भी ईंदो उहो कानूनी तौर ईंदो। हू का भी जंग शुरू न कंदा। जारी जंगियूं ख़त्म कयूं वेंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां डोनाल्ड ट्रंप खे अमरीकी सदर चूंडण ते मुबारक। शहबाज शरीफ जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं अमरीका जे लाॻापनि खे वधीक मज़बूत तोड़े वसी कंदा। ट्रंप इंतज़ामिया सां गॾिजी कम करण जा मुंतज़िर आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त अमरीका जी अवाम ट्रंप ऐं सदस्य टीम खे वॾी कामयाबी ॾियारी। उमीद आहे त अमरीका जे नई इंतज़ामिया अमन खे तरजीह ॾींदी। उमीद आहे त अमरीका जी नई इंतज़ामिया आलमी तकरारनि खे ख़त्म करण में मदद कंदी। सिंध काबीना 250 मेगावाट पावर प्रोजेक्ट जे लाइ ज़मीन ॾेई छॾी। टीचिंग लाइसेंस तहत 195 उस्तादनि जी मुक़ररी जी भी मंज़ूरी। IBS सखर वटि जॉब पोर्टल कम करण जी भी मंज़ूरी ॾिनी वई। जॉब पोर्टल ते नौकरियुनि जा इश्तिहार हूंदा। उते अप्लाई करे सघिबो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त पेपर लीक थियण रुगो बदनामी न पर ॿारनि जो मुस्तक़बिल भी ख़राब थिए थो। MD कैट समेत समूरनि इम्तिहानी पेपरनि में शफ़ाफ़ियत घुर्जे।